नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो लॻ गुलाम नबी शाह में रोड एक्शन कमेटी, सुजाग नौजवान इत्तेहाद, मेघवाड़ यूथ फारम, SUP, अवामी तहरीक, क़ौमी अवामी तहरीक SDP ऐं ॿियनि सियासी समाजी पार्टियुनि पारां अल्लाह चौक खां मेन गेट ताईं सख़्त गर्मी में पैदल रैली कढी धरणो हयो वियो। रैली जी अॻुवाणी ज़ुल्फ़कार मरी, अयाज़ इंगोजो, कृष्ण KK, शेरू भील, सभागो समो, मुश्ताक कुंभर, रांझन दास, आसन दास खत्री, कादिर कुंभर, नयाज़ मरी, गुलाम कादिर मरी ऐं ॿियनि सियासी समाजी अॻुवान शहरनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवान चयो त रोड ठाराए ॾिनो वञे, जानियूं बचायूं वञनि, रोड ठारायो, ज़िंदगी बचायो। हीउ असांजो सतो पुरअमन एहतजाज बावजूदि अञा ताईं वक़्त जे चूंडियल नुमाइंदनि जे कननि ते जूं बि नथी सरे। अॻुवान एहतजाज धरणे खे तक़रीर ख़िताब कंदे चयो त ज़िले अमरकोट जे चूंडियल नुमाइंदनि खे चिता ॾियूं था, अगरि असांजे पुरअमन एहतजाज जो नोटिस न वरितो वियो त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।